के ज़िंदगी जे मोड़ ते पिरेद याद मावत। दोस्तों यकतर चपड़ी जो मशहूर फनकार जैसे सिंधी गीतन जो निमाणो आशिक सजो विंदो आहे। दोस्तों मोहम्मद उर्स चांडिया जी असां ॻाल्हि कयूं पिया। उस्ताद मोहम्मद उर्स चांडियो तमामु भलो फनकार हो। उनकी गायकी तमामु भलोड़ होंदी हुई। वो तमामु भलो गाईंदो हो। दोस्तों मोहम्मद उर्स चांडिया केतिरा ही एल्बम कढिया, उनमें भी तमामु घणी मक़बूलियत माणी। उनजा एल्बम भी तमामु घणा हिट विया, तमामु घणा मशहूर विया। दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो उस्ताद जलाल चांडिया खां पोइ यकतार चपड़ी ते ॿियो नंबर फनकार हूंदो हो, जंहिंखे अवाम तमामु घणो चाहींदी हुई। उस्ताद जलाल चांडियो उस्ताद उर्स चांडिया खां पहिरें नंबर ते हो। उस्ताद जलाल चांडियो तमामु घणो मशहूर मक़बूल फनकार हूंदो हो। हुन खां पोइ अवाम जेको चाहींदी हुई उहो मोहम्मद उर्स चांडिया खे चाहींदी। हुन यकतार चपड़ी ऐं सिंधी सुरसाज़ खे तमामु घणो चाह सां गायो। दोस्तों मोहम्मद उर्स चांडिया खे तमामु घणो ॿुधियो वेंदो हो, झरझंग में, ॻोठ में, ॿाराड़ी में। पर हू हाणे असांजे विच में नाहे रहियो। हुनजो आवाज़ हर माण्हू जे दिलि में घर कयो वेठो आहे। हुनजा चाहींदड़ प्रस्तार जेके हुनजा कलाम ॿुधंदा आहिनि उहे हुनखे दिलि में जॻहियूं ॾियो वेठा आहिनि। दोस्तों हुनजा चाहींदड़ प्रस्तार ऐं हुन सां मोहबत कंदड़ अॼु बि हुनजा कलाम दिलि सां ॿुधंदा आहिनि। हुनखे ओतिरो ई मोहबत कंदा आहिनि जेतिरी हुन सां पहिरियां कंदा हुआ। दोस्तों मोहम्मद उर्स चांडियो सिंध जो भलोड़ फनकार हो। हुनजी जुदाई हर इंसान जे दिलि में ॾुख करे विधो। जॾहिं हुनजी मौत जी ख़बर पई त हर अख मां पाणी निकिरी आयो। पूरे सिंध खे सोग में विधी छॾियईं, छो जो उस्ताद जलाल चांडिया जे विछोड़े खां पोइ ही उहो वाहिद फनकार आहे जंहिंखे यकतार चपड़ी सां तमामु घणो ॿुधियो वेंदो हो। दोस्तों उर्स चांडियो तमामु घणो मक़बूल वियो अवाम में। हुन यकतार चपड़ी जी वजह तमामु घणी बहितरीन भली करे वॼाई। दोस्तों मोहम्मद उर्स चांडिया जा तमामु घणा कलाम मशहूर विया, तमामु घणा कलाम मक़बूल विया। हुनजा केतिरा ई एल्बम जेके तमामु घणा मशहूर विया चांडिया जा। दोस्तों उस्ताद जलाल चांडिया ॾे बि फरमाइशूं कंदो हो। हुनजूं फरमाइशूं उस्ताद जलाल चांडिया जे प्रोग्राम में बि ॿुधायूं वियूं। उस्ताद जलाल चांडिया पाण ॿुधायूं। पर दोस्तों उस्ताद उर्स चांडिया जे ॾुख में अॼु हर माण्हू हुनजा पुट बि तमामु घणा ॾुखिया आहिनि। हालांकि हुनजा पुट बि फनकार थी गुज़रिया। उस्ताद उर्स चांडिया जा वारिस बि हुनजा पुट आहिनि जेके उहे अञा ताईं पंहिंजे पीउ जे सुरसाज़ खे खयों था अचनि। दोस्तों उर्स चांडियो लीवर ऐं गुर्दनि जी बीमारी में काफ़ी सालनि खां मुब्तला हो। हुन 48 साल जी उमिरि में कराची नेशनल अस्पताल में दम दणी हवाले कयो। दोस्तों पंहिंजे अबाणे कब्रिस्तान में उस्ताद उर्स चांडिया खे दफ़नायो वियो। अॼु बि दोस्तों पूरी सिंध उस्ताद उर्स चांडिया सां मोहबत कंदी आहे, चाहत कंदी आहे। दोस्तों उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे लाइक करे, सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद। तव्हां ॾिसी रहिया सिंधी म्यूज़िक स्टेशन ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।